हींअर मौजूद आहियूं नारा तालुके जे खेवारी वारे इलाइक़े 463 में, जिते परे परे खां मज़दूर तबिके जा माण्हू अक्सर औरतूं जेके आहिनि हथ जो हुनुर पन मां जेको आहे टुरियूं ऐं तॾियूं ठाहे पंहिंजो पेट गुज़रान कनि था। उन्हनि खां पुछंदासीं त हुनजो छा चवणु आहे। पन लुणण पोइ पन लुणी ईंदा आहिनि, नारे मां कढी ईंदा आहिनि, पोइ असां पखा वरी पन सुकाईंदा आहियूं, वरी हिते पखा ठाहींदा आहियूं, वरी अॻिते वेंदा आहिनि, पोइ सेठी खणी ईंदा आहिनि, असांखे अघु बि कोन ॾींदा आहिनि मज़ूरी। पोइ ग़रीब माण्हू असांजो रोज़गार ई आहे, छा करियूं असांजी केरु ग़रीब जी केरु तव्हां उनाए बि कोन थो। असांखे ख़ैरात जेकी अचनि थी से असांखे कोन थी मिलनि ग़रीब माण्हू खे। ग़रीब माण्हू ई कॾहिं खयूं कोन, जे अदालती हुजे त ख़ैरात मिलंदी, असांखे त कोन ॾींदा आहिनि। असांजी मज़दूरी अहिड़ी आहे, पोइ छा करियूं, कार्डनि में पघरनि में वेहो को, पोइ असांजी मज़दूरी अहिड़ी आहे, पोइ असीं असां पेट बुखियो आहे, पोइ छा करियूं। ॿधंदा आहियूं, सिबंदा आहियूं, वारींदा आहियूं, तॾहिं असीं पेट भरंदा आहियूं। न त असीं मज़दूरी असांजी अहिड़ी आहे, असांजे पखो ॿरी 5 पखा काॾे 3 पखा काॾे ॾरी ॿधंदा आहियूं, तॾहिं असीं खाईंदा आहियूं। न असीं केॾा ॾींहं पेट पालणो आहे। असां पढ़ूं कोन था, असांजी मज़दूरी ई आहे, ग़रीब हिन मज़दूर तबिके जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त असां जेको मुकमिल असांजो ख़ानदान आहे, हे रोज़गार न मिलण सबबि जेको आहे असां टुआ ऐं टुरियूं जेको आहे सो ठाहींदा आहियूं, पर हुननि चयो त असांखे जेको आहे हुकूमत जे तरफ़ां को बि रिलीफ नथो ॾिनो वञे ऐं असांखे उजूरो घटि हुजण जे करे असांजी हिन मदद कई वञे। कैमरामैन इमाम शेख सां गॾु बलोच ख़ान चांडियो, टाइम न्यूज़ चूंड।